नाज़रीन, राणेपुर अलहाज पीर सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी पब्लिक पार्क इंतजामिया की लापरवाही के करे तबाह थी वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे राणेपुर में मेहरान टीवी जो रिपोर्टर ग़ुलाम शबीर जोणे जो। जी बिल्कुल, मां अॻे ॿुधाईंदो हलां त असीं हींअर मौजूद आहियूं पीर हाज अब्दुल कादिर शाह पार्क में ऐं अवां हिन कैमरा जी अक्सां पार्क जा मंज़र ॾिसी रहिया हूंदा त कहिड़े तरीक़े सां हिन पार्क जो हशर नशर कयो वियो आहे। छबर जेको आहे मुकमल तौर ते सड़ंदी पई वञे ऐं तबाह पई थींदी वञे। वण जेके हितां जा पोखियल आहे उन्हनि खे हितां जा शहरी ॿार जेके आहिनि, मुख़्तलिफ़ शहरी ॿार अचनि था, उहे लामूं तोड़ी वणनि जूं ॾारियूं जेके आहिनि उहे भञूं था वञनि ऐं गंदु किचिरो बि जेको ई आहे उहो हिन पार्क में उछलाए पियो वञे। कुझु अरसो पहिरियां ठीकदार जे हवाले हो जंहिं पंहिंजी महिनतुनि सां हितां जा छबर वण ऐं जेके ही झूला हुआ उहे लॻाए करे जॾहिं टाउन जे हवाले कयो वियो ही पार्क, त टाउन के थियण खां पोइ जेको आहे हिन पब्लिक पार्क जा जेके अवां मंज़र ॾिसी रहिया हो त उहे उजड़ंदा था पिया वञनि। त हींअर तोणी अब्दुल कादिर शाह पार्क खे जेको आहे कंहिं बि सार संभाल न लधी आहे, जॾहिं त उन्हनि जा ॿ फर्ज़न आहिनि, हिकु MNA आहे, ॿियो MP आहे, उहे बि हिन पार्क खे जेको आहे न ॾिठो वियो आहे त उन्हनि हिन पार्क सां पब्लिक पार्क जेका आहे उन जो हाल कहिड़ो आहे, हशर नशर कहिड़ो आहे। हितां जी इंतिज़ामिया खे अपील आहे त जल्द खां जल्द जेको आहे हिन पब्लिक पार्क खे ॾिठो वञे ऐं हिन जी का देखभाल कई वञे त जीअं वरी हीअ पब्लिक पार्क जेका आहे अवाम जे लाइ को सुख जो साह बणिजी सघे। जी।